मां पीपल्स पार्टी जो सीनियर अॻवान आहियां। 14 साल जनरल सेक्रेटरी रहियो आहियां यूसी प्यारे जो ऐं सदर बि रहियो आहियां। जेको आहे हींअर जेको यूसी जो चेयरमैन आहे उनखे पार्टीअ टिकेट ॾिनी। असांजा अबड़ा बिरादर हिते रहनि था जंहिंजा तक़रीबन 300 खां 400 घर आहिनि ऐं जेको आहे सो चन्ना चांडिया ॿियूं बि क़ौमूं रहनि थियूं। ही चेयरमैन असां बि 60 साल में चेयरमैन ॾिठा 85 खां ही चेयर नाज़मशिप शुरू थी आहे उहो यको असां कंटिन्यू कंदा आया आहियूं। सो असां जो राब्तो एक्स MP सैयद महमद शाह सां मुंहिंजो थियो ऐं मूं हुनखे चयोसीं तव्हां खे कोटा में इहो चेयरमैन मिलियो आहे तोहफ़े में। सो तव्हां महिरबानी करे हुनखे चओ त असांखे इहा मोरी जेको आहे सो 5-7 हज़ार जी आहे उहा ठाराए ॾे जेको आहे। पर उन जे बावजूदि अवाम बि एहतजाज कयो, अबड़नि बि एहतजाज कयो, पर हिन जे माना वारनि मां का जूं बि नथी किरे। सो मां सैयद महमद शाह खे बि इहो ॾोरापो ॾियां थो त साईं असां 60 साल पीपल्स पार्टी खे ॾिना आहिनि, असां कोड़ा खाधा आहिनि, मच जेल विया आहियूं, सखर जेल विया आहियूं, माना असांजूं कुर्बानियूं आहिनि। हिकु मुंहिंजो ज़ाती कमु कोन्हे, हीउ अवाम जो कमु आहे। हिन सभु क़ौमूं रहनि जो बिलफोर ई 8 ॾींहंनि जे अंदरि इहे मोरी न ठही त अवाम पंहिंजो रद्दमल ॾेखारींदो ऐं उन खां पोइ माना साईं शाह साहिबु ॾिसंदो। इहा मोरी अबड़ा कॉलोनी में आहे, मुनीर अहमद अबड़े घर खां माना थिए थी, पर इहा मेन मोरी आहे, मेन घिटी आहे। सो शाह साहिबु पंहिंजे औकात में चेयरमैन औकात टपी वियो आहे, इंसानी लीका लताड़े वियो आहे। इहा जेकी हिननि खे बजट मिले थी 12 लख हाणे वधाई अथनि, उहे सिर्फ़ु ही माना हिकिड़ो पटियालो आहे, हिकिड़ो सेक्रेटरी आहे, हिकिड़ो क्लार्क आहे, इहे पाण में माना शयूं करे ऐं खाई था वञनि। अवाम खे माना प्यारे ख़ासि करे प्यारे स्टेशन खे को बि तरक़ियाती कमु न मिलियो आहे। जे कमु खे वठी ॾिनो आहे त उहो माना सोशल वर्करनि वरितो आहे, हींअर पाणी वरितो आहे उन्हनि वरितो आहे, हिन जो को बि किरदारु कोन्हे। कंहिं बि पोलिंग ते माना हिन का शइ कोन ॾिनी आहे, रुॻो ख़ुशामद ते असां FIU MIU ISI ऐं शिशंजर दादू एंटी करप्शन जे डायरेक्टर ऐं हाई कोर्ट जे जज खे चऊं था रहिया इन इंक्वायरी करे ऑडिट करे ऐं हिनखे फौरी तौर गिरफ़्तार करे कानून जे कटण में पहुचाइनि।